या कद जाअकुम मिर रब्बिकुम सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। व क़ाल फ़ी मक़ामिन आख़िर इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। एक बेरो वरी बुलंद आवाज़ सां दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। असीं अहले सुन्नत व जमात आला हज़रत अले रहमा जे मसलक सां ताल्लुक़ रखूं था। अल्हम्दुलिल्लाह असां के इन निस्बत ते नाज है, सभनी के आए। अच्छा कुछ मानू एतराज कन था यार मौलवी साहिबान अमी अचो था दीन जी गाल कंदा करो, ही मसलक फिरको इन्हें ते कलाम छो था करो। असल में गाल यह है, बुखारी शरीफ जी हदीस है, महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया था अन करीब मुंहिंजी उम्मत 73 फिरकन में विराए भी। यहूदियन जा 72 फिरका थिया, मुंहिंजी उम्मत जा 73 फिरका थींदा। या रसूल अल्लाह सब जन्नती हुंदा? फरमायो न, कुल्लुहुम फिन्नार, सब जा सब जहन्नमी इल्ला मिल्लतन वाहिदा, मगर हिकिड़ो फिरको उहो नाजी हुंदो। अच्छा पोइ नाजी फिरको जेको नजात याफ्ता हुंदो, या रसूल अल्लाह उन जी अलामत कहिड़ी हूंदी? फरमायो मा अना अलैहि व अस्हाबी, जेको मुंहिंजे ऐं मुंहिंजे सहाबन जे तरीक़े ते हूंदो। सहाबन जो नालो आयो, हिकिड़ो फिरको तो हुई माइनस थी वियो। जेको सहाबन के ही ना मञे, सहाबन जे तरीक़े खे छा मञो? बाक़ी मुंहिंजे नबी फरमाए मा अना अलैहि व अस्हाबी, ऐं मुंहिंजा सहाबा उहो मुंहिंजो ऐं तुंहिंजो गिरोह हूंदो। हाणे सुवाल इहो तो पैदा थिए, ख़बर कीअं पए त कहिड़ो फिरको हक़ ते आहे? अॼुकल्ह ॾिसो दुनिया जे अंदरि जेका बेअदबी जी फ़ज़ा क़ाइमु आहे, जंहिंजो दिलि चए थो उथे थो, मोबाइल सभिनी वटि मौजूदु आहिनि, स्टैंड मौजूदु आहिनि, लॻायो क़ुरान हदीस खोली ऐं तशरीह करणु शुरू करे छॾी दीन जी। पोइ जेको ग़लति सलत आयो बयानु कयो ऐं उनखे अवाम जेका आहे असांजी बि शेयर मथां शेयर कंदी थी फिरे। पोइ इहो सोशल मीडिया ते ठीकु ठाक क्लिप वायरल था थी वञनि, माण्हू परेशान आहिनि असीं कहिड़े फिरके में वञूं, असीं कंहिं वटि वञूं। इन मौक़े ते हिकिड़ो जुमिलो चवां थो, जेकॾहिं बि चाहियो था त सही दीन सिखो त मसल खे अहले सुन्नत सां वाबस्ता थी वञो, आला हज़रत जी गुलामी इख्तियार करे वठो। इते ज़हन में सुवाल पैदा थिए तो यार हर दुकान वारो पंहिंजी तरफ़ सॾे थो करे, हर माण्हू पंहिंजी प्रोडक्ट जी तरफ़ घुराए थो, अमी बि उहो कमु पिया करियो। इन जो जवाब इहो आहे अल्हम्दुलिल्लाह मसलक अहले सुन्नत व जमात मसलक इश्को अदब है। असांजो मसलक इश्क ऐं अदब जो मसलक है, छो त इन मसलक जो पहिरियों इमाम अबू बकर सिद्दीक ऐं आखिरी इमाम इमाम महदी हूंदो इंशाअल्लाह। ऐं इहा ॻाल्हि असीं ईअं नथा करियूं, दलील सां ॻाल्हि था करियूं। ॾिसो असांजो जॾहिं ॿार थोरो शऊर वठे थो, असीं छा था करियूं? उनखे दरगाह ते वठी था वञूं, ऐं दरगाह ते जॾहिं वठी था वञूं, मसलन मियां जान मोहम्मद जी दरगाह ते वठी वियासीं, पीउ सभिनी खां पहिरियों कमु छा थो करे? दरगाह जे गेट ते पंहिंजे पुट खे चए थो चप्पल लाए। हू सुवाल तो करे बाबा सियारो लगो पियो आहे, पट थदो आहे, या पट ते एडी मिट्टी है, मुझा पैर खराब थींदा, गर्मी है, पट गरम है, पैरन में सूर थींदो, चप्पल छो लाया? पी सिर्फ हिकिड़ो जुमलो तो चए, पुट चप्पल लाए। वली जो मज़ार है, वली जो दरबार है। पुट जे ज़हन में हिकिड़ी ॻाल्हि अची थी वञे त मुंहिंजे पीउ जे दिल में वलियन जी वॾी इज़त आहे। पोइ असीं तरबियत जे ॿिए स्टेप जी तरफ़ अचूं था, पंहिंजे पुट खे ॿुधायूं था ऐं मुंहिंजा बच्चा दुनिया जा सभु वली हिकिड़े पलड़े में जमा थी वञनि ऐं मदीने वारे मीर जो अदना सहाबी ॿिए पलड़े में हुजे, मुक़ाबलो कोन थो करे सघे। हाणे उनजे दिमाग़ में इहा ॻाल्हि वही थी रहे त मदीने वारे मीर जे साहबनि जी शान वॾी आहे। पोइ असीं उनखे ॿुधायूं था दुनिया जा सभु सहाबा, महबूबनि जा सभु सहाबा
हिकड़े पलड़े में अचन, बे पलड़े में अल्लाह जे के नबी के रखी छड़ियूं, मुकाबलो नथा करे सगन। हान उनके ज़हन में यह गाल थी अचे त अल्लाह जे नबियन जो मकाम तमाम आला है, उन्हें का पोसी उन्हें के बुधायूं था अल्लाह जा तमाम नबी हिकड़े पलड़े में हुजन, आमिना जो लाल हिकड़े पलड़े में हुजे तो मुकाबलो कोंदो करे सके। हान उनके दिमाग में यह गाल अचे थी तो मदीने वाले मीर के अल्लाह ताला कायनात मज हर मौजूद शे का मथे फजीलत अता कई है। जडे असी इब्तिदान पेंजे बारड़न जी तरबियत इया कंदा आयूं तो जडे वडा थिंदा आहिनि त अल्हम्दुलिल्लाह वलियन सां भी मोहब्बत करण वारा थिंदा आहिनि, साहबन सां भी मोहब्बत, हुजूर जे औलिया सां भी मोहब्बत, तमाम नबियन सां भी मोहब्बत, ऐं मदीने वाले मीर सां भी मोहब्बत कन था। अल्हम्दुलिल्लाह। इमाम ज़ैनुल आबिदीन इमाम अली मकाम जे शहजादे पान फरमायो तो सुन्नियन जी अलामत है तो मदीने वाले मीर ते कसरत सां दुरूद पाक पढ़न था। जेके सुन्नियन जिनन जी पहचान बुधाई वही है, कई उलमा किराम पंहिंजा पंहिंजा अक़वाल बयान कयन त अहले सुन्नत व जमात वारा उहे आहिनि जेके हुमुस सवादुल आज़म जिनन जो ग्रोह सभिनी खां वधीक है। अल्हम्दुलिल्लाह हींअर तव्हीं सर्वे करे ॾिसी वठो, पूरी दुनिया के अंदर या रसूल अल्लाह चवण वारा तव्हांखे वधीक मिलंदा। अल्हम्दुलिल्लाह। कुछ माण्हू एतराज़ था कनि यार हे तो सिर्फ हलवा खाइण वारा आहिनि, हे तो सिर्फ लंगर खाइण वारा आहिनि। जेकॾहिं मीलाद तव्हांखे करणो ई आहे त गरीब जी धी हिन मौक़े ते जाम याद ईंदी आहे। हिन महीने के अंदर जेतिरो हिन महीने में याद अचे थी पूरो साल याद कोन्ह अचे। गरीब जी धी जी शादी कराए छॾी आहे। मुंहिंजो अल्हम्दुलिल्लाह तारीख़ गवाह आहे, मीलाद के अंदर झंडो खणी करे झंडो लहराइण वारा भी सुन्नी आहिनि ऐं गरीबन जी न्याणियुनि जी शादियूं कराइण वारा, बल्कि गरीबन जे घरनि में राशन पहुंचाइण वारा भी अल्हम्दुलिल्लाह या रसूल अल्लाह चवण वारा आहिनि। तव्हीं सर्वे करे ॾिसी वठो। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी के ॾिसी वठो जेके अहले सुन्नत जी एतरी अजीम आलमगीर तहरीक है। अल्हम्दुलिल्लाह कई लख घर अहिड़ा आहिनि जिन में दावत इस्लामी राशन पहुंचायो ऐं उन्हनि जी मदद कई है। अल्हम्दुलिल्लाह मदद करे ई पई। त न असांजा मीलाद ख़त्म थींदा न इंशाअल्लाह असांजा सदका व फितरात खत्म थींदा, कंदा रहंदासीं हुजूर जी उम्मत जी खैर ख्वाही। बहरहाल आऊं पंहिंजे बयान जी तरफ़ अचां। अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमायो या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम, ऐ लोगो तहकीक तुम्हारे पास तुम्हारे रब की तरफ से दलील आई। तहकीक तव्हां वटि तव्हां जे रब जी तरफ खां दलील आई। दलील जॾहिं बि थींदी आहे कंहिं दावे जी थींदी आहे। मसलन मूं दावो कयो हिते कंहिं शइ जो, कंहिं ॻाल्हि जो मूं दावो कयो त उनखां पोइ उन जी दलील पेश कंदुसि। मसलन मूं दावो कयो त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम तमाम नबियन खां अफ़ज़ल आहिनि, हाणे उन्हनि जा दलाइल पेश कंदुसि, कुछ कुरान मंझां कुछ हदीस मंझां, ऐं इहे ॻाल्हियूं अवां जे साम्हूं रखंदुसि। अल्लाह ताला फरमायो तहकीक तव्हां वटि अल्लाह जी तरफ़ खां दलील आई। त दलील थींदी आहे दावे जी। दावो छा हो? दावो हो मुहम्मदुर रसूलुल्लाह, मुहम्मद अल्लाह जा रसूल है। इन्हें जी दलील खुद मदीने वाले मीर जी ज़ात। गोया अल्लाह ताला फरमाए तो तमाम कायनात के जेकरे अमी तमी सवाल करो तो मुहम्मद अल्लाह जा रसूल हैं, इन्हें जी दलील चाहे तो तवा की बियो कुछ भी दिसण जी जरूरत ना है। तमी मदीने वाले मीर जी ज़ात के दिसो तवा की यकीन अची वेंदो तो ये अल्लाह जा रसूल है। ॿिया जेतिरा नबी आया, हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ईसा अलैहिस्सलाम, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम, हज़रत नूह अलैहिस्सलाम, हज़रत अयूब अलैहिस्सलाम, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम, हज़रत याकूब अलैहिस्सलाम, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम, जेतिरा नबी आहिनि सभिनी खे अल्लाह ताला मोजिज़ा ॾेई मोकिलियो आहे। अवां जो ऐं मुंहिंजो नबी उहो आहे जंहिंखे अल्लाह ताला मोजिज़ो बणाई दुनिया में मोकिलियो आहे। इन करे त असीं चऊं था हर नबी को मिला मोजिज़ा एक गए, हर नबी को मिला मोजिज़ा एक गए, मोजिज़ा बन के आया हमारा नबी, सबसे आला वो आला हमारा नबी, सबसे बाला वो आला हमारा नबी। ॿिया नबी मोजिज़ा खणी आया, अवां जो ऐं मुंहिंजो नबी मोजिज़ो थी दुनिया में आयो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वटि मोजिज़ो लठ, पाण जेकॾहिं उन लठ खे उछलाए छॾींदा हुआ त उहो लठ नांग थी वेंदी, ऐं पाण जे
हथ मुबारक जो मौजो इहो जेकॾहिं पाण पंहिंजे ग़रीबान मंझि हथ विझी करे ॿाहिरि कढंदा हुआ त उहो हथ चंड जीअं रोशन थी वेंदो हुयो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मौजो, जेकॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम कंहिं मुर्दे खे लत हणी करे फरमाईंदा कुम बे इज़्निल्लाह तो अल्लाह जे इज़्न सां उथी ज़िंदा थी वेंदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो मौजो, तपियल बाहि जे अंदरि पाण खे विधो वियो जेको 40 ॾींहंनि ताईं ॿारी वई, पर जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उन बाहि जे अंदरि विया, अल्लाह जे फज़ल सां, अल्लाह जे करम सां उहा बाहि अल्लाह जे खलील मथां जन्नत जे बागनि जहिड़ी थी वई। ये अल्लाह जे नबियन के अल्लाह मौजज़ा ॾिना, इन जी कई फ़हरिस्त उन तरफ़ नथो अचां। उलमा फरमाइनि था हर नबी के 1 2 3 कंहिंखे 19 कंहिंखे 20 कंहिंखे 40 मौजज़ा ॾेई करे अल्लाह दुनिया में मोकिलियो। काफ़िर जेकॾहिं पुछण में अल्लाह जा नबी आयो साबित करियो त को लठ उछलाए थो, लठ असा थी वञे, मौजज़ो साबित थिए थो। को मुर्दे के चए तो अल्लाह जे इज़्न सां उथी तो वञे, साबित तो थी वञे। फरमायो मौजज़ा नबियन के ॾेई करे मोकिलिया। अल्लाह जे नबी असांजे मुस्तफ़ा के अल्लाह ताला असांजे नबी के जॾहिं मोकिलियो तॾहिं 1 2 मौजज़ा न बल्कि खुद पंहिंजी मदीने वारे मीर जी ज़ात के मौजज़ो ठाहे करे इन दुनिया जे अंदरि मोकिलियो। इन मां ख़बर पई मुंहिंजे नबी जी अख बि मौजज़ो, मुंहिंजे नबी जा कन मौजज़ो, मुंहिंजे नबी जी ज़बान मौजज़ो, मुंहिंजे नबी जो जिस्म मौजज़ो, मुंहिंजे नबी जो हथ मौजज़ो, मुंहिंजे नबी जो आंगुरियूं मौजज़ो। इवन एसी ताईं उलमा फरमाइनि था मुंहिंजे नबी जे पघर जी हिकिड़ी हिकिड़ी बूंद मौजज़ो आहे, हिकिड़ी हिकिड़ी बूंद मौजज़ो। हाणे इहे मुंहिंजा दावा आहिनि, इन ते इंशाअल्लाह दलाइल पेश कंदुसि। बुखारी शरीफ जी हदीस है, महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन्नी अरा मा ला तरौन, ऐ मुंहिंजा सहाबा आऊं जेको ॾिसां थो अवी उहो ॾिसी नथा सघो। अच्छा हिते ऐ मुंहिंजा सहाबा लफ़्ज़ इस्तेमाल कयो, हदीस जे अंदरि इहे लफ़्ज़ अल्फाज़ कोन्हनि। ऐं उलमा फरमाइनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम इहो मुतलक़न फरमायो आहे त आऊं जेको ॾिसां थो अवी उहो ॾिसी नथा सघो। ख़बर पई त काइनात मंझि जंहिंखे बि ॾिसण जी अल्लाह ताला तमामु घणी ताक़त ॾिनी आहे, मदीने वारो मीर उनखां बि वधीक सभिनी खे ॾिसी सघे थो। मलकुल मौत के ॾिसो, हिकिड़े वक़्त में दुनिया जे अंदरि केतिरनि माण्हुनि जी रूह कब्ज़ थो करे। उमरकोट में भी कंहिंजी रूह कब्ज़ कई, कुंडरी में, सामारो में, जेम्साबाद में, मिरपुर ख़ास में, हैदराबाद में, कराची में। ये मिसाल बि नवी चंदा मौलवी साहब त तबाही करे छॾी आहे। अल्लाह ताला सभिनी खे पंहिंजी अमान में रखे। ऐं मिसाल बि ॾियां, मलकुल मौत चाहे त हिकिड़े वक़्त में एतिरनि माण्हुनि जी रूह कब्ज़ करे सघे थो। ऐं कब्ज़ जेको कंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सभिनी खे ॾिसणो हूंदो तॾहिं रूह कब्ज़ कंदो हूंदो। महबूबन फरमाए इन्नी अरा माला तरौन, ऐं इज़राइल तूं हिकिड़े वक़्त में कई माण्हुनि खे ॾिसी करे उन्हनि जी रूह कब्ज़ करी थो, पर जेको तूं ॾिसी थो मुंहिंजे महबूब फरमायो इन्नी अरा माला तरौन, ऐं उहो ॾिसां थो जेको अवी बि ॾिसी नथा सघो। ऐं हीउ दावो ईअं कोन्हे, हिकिड़े मक़ाम ते महबूब फरमायो अक़ीमु रुकूअ वस्सुजूद फवल्लाहि इन्नी लअराकुम मिन बादी, ऐं सहाबा पंहिंजे रुकू ऐं सजदन के दुरुस्त करियो। खुदा जी कसम आऊं तव्हां खे ईअं ॾिसां थो जीअं अॻियां खां ॾिसां थो, ईअं तव्हां खे पोयां खां निहारे वठंदो आहियां। ऐं हिकिड़ी हदीस में महबूबन फरमाए ऐं मुंहिंजा सहाबा पंहिंजे दिल जे खुशू खुज़ू ते गौर करियो, छो त आऊं तव्हां जो नमाज में खुशू खुज़ू बि ॾिसी वठंदो आहियां। हदीस मुबारक जो मफ़हूम अर्ज़ पियो करे। अल्लाह ताला महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम के अख उहा अता कई आम बशर जेका शइ न ॾिसी सघे, मदीने वारो मीर उहो ॾिसी वठंदो। चंगे मौता हुजे, महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम लश्कर के रवानो कयो ऐं फरमायो त अवां जे लश्कर जो अमीर ज़ैद बिन हारिसा, ऐं जेकॾहिं इहो शहीद थी वञे त जाफ़र तैयार, जेकॾहिं इहो शहीद थी वञे त अब्दुल्ला बिन रवाहा, ऐं जेकॾहिं उहे शहीद थी वञनि पोइ अवां खे जेको पंहिंजे लश्कर मंझां समझ में अचे तव्हां उनखे पंहिंजो अमीर ठाहिजो। इहो फरमाए करे महबूबन लश्कर रवानो कयो। लश्कर रवानो थी वियो। मौता जो मक़ाम मस्जिद नबवी खां उलमा फरमाइनि था, मुफ़स्सिरीन मुहद्दिसीन लिखियो 3 ॾींहंनि जे फ़ासिले ते या इन खां बि वधीक फ़ासिले ते हुयो। लश्कर रवानो कयो, महबूबन मिंबर ते वेठा सहाबा मौजूद हुजनि। हाणे मदीने वारे मीर फरमायो ऐं मुंहिंजा सहाबा मौता जंगे मौता जिथे थी रही हुई, महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम इन सॼे मंज़र के पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदे फरमायो ऐं मुंहिंजा सहाबा ही ॾिसो झंडो ज़ैद बिन हारिसा जे हथ में अची वियो। लॻे थो ॻाल्हि तव्हांखे समझ में कोन आई। महबूबन मस्जिद नबवी में
जंग थे पई मौता ते, इहो मदीने का 3 ॾींहं जे फासले ते महबूबन मिंबर ते वेठा आहिनि ऐं सहाबा खे फरमाइनि पिया, ऐ सहाबा ही ॾिसो झंडो ज़ैद बिन हारिसा जे हथ में आयो आहे। सहाबा परेशान, या रसूल अल्लाह असांखे कुछ भी नज़र न पियो अचे। फरमायो इन्नी अरा माला तरौना जा जलवा ये आहिनि, ऐं मस्जिद नबवी में वही करे जंग मौता जे पूरे नक्शे के ॾिसी रहियो आहियां। सहाबा हैरान, या रसूल अल्लाह असांखे तो कुछ नजर न पियो अचे। महबूबन फरमायो ज़ैद बिन हारिसा भी शहीद, हाण झंडो जाफर तैयार जे हथ में आयो है। सहाबा हैरान, महबूबन फरमायो जाफर तैयार भी शहीद, हाण झंडो अब्दुल्ला बिन रवाहा जे हथ में आयो है। थोड़ी देर का वो फरमाया अब्दुल्ला बिन रवाहा भी शहीद थी विया। सहाबा फरमाइनि था खुदा जो कसम मदीने वारा मीर ये बयान कंदा रहा, पाण जी अखियुनि मंझा लुड़क निकरंदा रहा। पाण फरमाया अब्दुल्ला बिन रवाहा भी शहीद, हाण झंडो अल्लाह जी तलवारनि मंझा हिक तलवार खालिद बिन वलीद जे हथ में आयो। थोड़ी देर का वो फरमाया ए मुंहिंजा सहाबा मुबारक हुजे अल्लाह ताला इस्लाम के फतह अता फरमाई है। अज कुछ मानू एतराज कन था नबी के दीवार जे पोयां जी खबर कोने, तू दीवार जे पोयां जी गाल तो करी। नबी त 3 ॾींहं परे जो मकाम हुजे उहो पंहिंजे साहबन के ॾिसी करे ॿुधाईंदा आहिनि। अहिड़ी आख्या महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम। जंग मौता ख़त्म थी, महबूबन करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे साहबन सां गॾु मौजूद हुजन। अचानक आसमान दा नियारे करे फरमायो वालेकुमुस्सलाम। आसमान दा इशारो करे फरमायो वालेकुमुस्सलाम। साहबा हैरान थिया, या रसूल अल्लाह सलाम जो जवाब कंहिंखे पिया ॾियो, आसमान ते केरु आहे? महबूबन फरमायो गाल दरअसल ही है, मर्रा जाफर इब्न अबी तालिब फी मलई मिनल मलाइका फसल्लम अलैया। गाल दरअसल इहा है, हींअर जाफर बिन अबू तालिब जी रूह आसमान तां गुज़री रही हुई, हू फरिश्तन सां गॾु उॾामी रहियो हो। हुनजी निगाह हेठि वई, हुन ॾिठो त मुस्तफ़ा पंहिंजे सहाबन सां गॾु मौजूद आहे। हुन हुतां आसमान खां मूंखे सलाम कयो आहे ऐं हितां खां उनखे जवाब ॾेई रहियो आहे। जेको नबी ज़मीन ते मौजूद हूंदे आसमान वारनि जे सलाम जो जवाब ॾे, वो नबी मदीने में हूंदे उमरकोट वारनि जो सलाम जो जवाब नथो ॾेई सघे। तॾहिं त असीं चवंदा आहियूं जॾहिं पढ़ूं था दुरूद सजण ते पाण दुरूद ॿुधनि था, रोज़े अतहर पाक मझारा जल्द जवाब ॾियनि था। छो न चवा मां सुहिणो सैयद ज़िंदा आगे ज़रूर नबी सई नबी सई नबी सई नबी सई अवी ॾाढायो त आऊं ॾाढो आहियां। नबी सई नूरवा नबी सई शक में मुब्तला पे करो यार, ईअं त न करियो न यार। ये तो असांजो अक़ीदो है न। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा नबी बशर भी आहिनि, अल्लाह जा नबी नूर भी आहिनि। त जंहिंजो इहो अक़ीदो मूंसां गॾु मिली करे पढ़े नबी सई नूर नबी सई नबी सई नबी सई सुहेड़ा नबी सई नूर आ, प्यारा नबी सई नूर आ, मिठड़ा नबी सई नूर आ। अल्हम्दुलिल्लाह यो असांजो अक़ीदो यार, अक़ीदो पे बयान करे। ऐं अवी मूंखे ईअं पे ॾियारियो, मूंखे ईअं पे महसूस है बस ही मौलवी साहब स्टेज तां लहे त ईअं त कोन्हे न यार, आऊं अक़ीदो पे बयान कयां अहले सुन्नत जो। मूं शुरू में तव्हां सां ॻाल्हि की अल्हम्दुलिल्लाह असांखे इन निस्बत ते नाज़ है तो असीं अहले सुन्नत व जमात सां ताल्लुक़ रखूं था। ऐं अहले सुन्नत व जमात जा अक़ीदा साम्हूं बयान पियो करें त असांजो नबी जॾहिं ज़मीन ते मौजूद हूंदे आसमान वारनि खे सलाम जो जवाब ॾेई सघे थो, त असांजो नबी छा उमरकोट वारनि जे सलाम जो जवाब नथो ॾेई सघे? बस सलाम दिल सां कनि। हाँ अक़ीदो सलामत हुजे त उनखां पोइ कर्म थिए बि थो। मौलाना रूम वॾी अजीब हिकिड़ी हिकायत लिखी आहे पंहिंजी मसनवी जे अंदरि। पाण फरमायो हिकिड़ो कीड़ो हो गुलनि जो, गुल बाग जा, ऐं हिकिड़ो कीड़ो हुजे गंद जो। इन्हनि ॿिन्ही जी हिकिड़ी मुलाक़ात थी। गुलन जे कीड़े सोचो तो यार छो न हिनखे आऊं बागन में वठी वञा, गुलाब जी खुशबू सुंघायां, चंबेली जी खुशबू सुंघायां ऐं मोतीअ जी खुशबू सुंघायां। ही तो सदाई गोबर में रहे पियो, हिनखे कहिड़ी ख़बर त खुशबू छा हूंदी आहे। हिनखे वठी हलो, अची मूंसां गॾु हल बाग में। अची बाग छा हूंदो, अची हल त ख़बर पए। बाग में वठी हलियो, कॾहिं गुलाब जे गुल वटि वठी बि वञे, कॾहिं चंबेली वटि वठी बि वञे, कॾहिं मोतीअ वटि वठी बि वञे। हीअ चए मूंखे त खुशबू अचे ई कोन। ये अलाए छा आहे, ही परेशान थी वियो यार, खुशबू इनके छो न पई अचे। ही जो झुकी करे ही न्यारे त ॾिसे त यार
बेड़ो बुड़ई तुझे मुंह में तो गोबर की गोली रखी पई है, या गोली तो कढ। मौलाना रोम फरमायो तो जेकॾहिं हुजूर जो अज़मतूं कंहिंखे नज़र न पियूं अचनि त पोइ गौर करे कि किथे अक़ीदा तो ख़राब कोन आहिनि। हाँ तू चवंदे यार कुरान तो असीं पढ़ूं पिया, कुरान ही पढ़े पियो, ही जो आयतन मुझा बयान करे पियो, असां तो कॾहिं कोन पढ़ियो। खुदा जबाना कुरान जेकॾहिं पढ़ी तो अक़ीदा साफ़ रखी पढ़, पोइ तू कुरान जी हर हर आयत के जॾहिं पढ़ंदे तोखे मदीने वारे मीर जो नातू नज़र ईंदियूं। अक़ीदो तो साफ़ हुजे न, नत करम कीअं थींदो। बहरहाल महबूबन फरमाए इन्नी अरा माला तरोन व अस्माउ माला तस्माउन। खुदा जो कसम एड़ी हदीस बयान कंदोसीं अहले ईमान वारन जा कलेजा थदा थी वेंदा। महबूबन फरमायो अना अस्माउ सलात अहली महब्बती व तोरदु अलैया सलातु गैरिहिम अरदा। फरमायो कायनात में जेके भी मु मुहम्मद मथा दुरूद पढ़न था सबनी जा दुरूद पेश कया वजन था, पर जडे अहले मोहब्बत मंजा मु मुहम्मद मथे दुरूद पढ़न था तो आऊं नबी उन जो दुरूद पान बुधदो आया। अच्छा ता का सवाल है, अहले मोहब्बत मदीने में मौजूद गालायो मौजूद, मक्के में, अमेरिका में, तुर्की में, शाम में, हिंदुस्तान में, पाकिस्तान में, उमरकोट में, त जडे आशिक हिता का सद कंदा असा जो अकीदो त मदीने वारो मीर सद बुधंदो सही इंशाअल्लाह फरियाद रसीव कंदो। तदे त असां जे दिलियन ते हुकूमत कंदड़ एकड़े अजीम सूफी बुजुर्ग फरमायो न, अज तारमा बेड़ो तरियो मोही जा मिठा तुगी जे करे दुख दर्द व्या वारो करो मोही जा मिठा तुगी जे करे अज तारम मोही जा मिठा तुगी जे करे। जडे अहले मोहब्बत मदीने वारे मीर के सद कन त महबूबन कलाम बुधन भी था ऐं उनकी फरियाद रसीब कंदा है। अल्हम्दुलिल्लाह महबूबन जा हथ मुबारका मोजज़ो, हथ भी मदीने वारे मीर जा मोजज़ा हुआ। बल्कि उलमा लिखियो तो हथन जो जेके ये आंगरियूं आहिनि न ये भी मदीने वारे मीर जो मोजज़ो हुयो। कुछ माण्हू चवनि था यार तव्हीं नबी केतिरो वधाए चढ़ाए छो बयान कंदा आहियो। नबी तो बिल्कुल असां जहिड़ो आहे, असां जूं ॿ अखियूं नबी जूं ॿ अखियूं, असां जा ॿ कन नबी जा ॿ कन, असां जा ॿ हथ नबी जा ॿ हथ, असां जूं ॿ टंगूं नबी जूं ॿ टंगूं। ऐं मूं चयो खुदा जा बाना तू अखियूं ॾिसी तो अखियुनि जो कमाल भी त ॾिस न, हाँ कन ॾिसी तो कननि जो कमाल भी त ॾिस, मदीने वारे मीर जा हथ ॾिसी तो हथनि जो कमाल भी त ॾिस, आंगरियूं ॾिसी तो आंगरियुनि जो कमाल भी त ॾिस, हाँ आंगरियुनि जो कमाल भी त ॾिस। त अल्लाह ताला मदीने वारे मीर के आंगरियूं कहिड़ियूं कमाल वारियूं अता कयूं। सुलह हुदैबिया जो मकाम हुजे, महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में सहाबा आया, या रसूल अल्लाह पानी खत्म थी, पानी अता करियो। इते हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ करियां, सहाबन के पानी भी खपे तॾहिं महबूबन जे दरबार में हाज़िर थींदा हुया। अॼु जेकॾहिं केरु पुट घुरे महबूबन खां, माण्हू सवाल था कनि यार पुट घुरो पिया रसूलुल्लाह खां, इहो शिरक कोन थी वियो? पुट त अल्लाह खां घुर्जे। असीं त चऊं पुट त तमाम वॾी ॻाल्हि थी वई। जेकॾहिं साहबन के पानी भी खपे त अल्लाह जे नबी जे दरबार में हाज़िर थींदा हुया। यार महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए छॾनि त मुंहिंजा साहबा मूं वटि छो आया आहियो पानी घुरण? पानी जेकॾहिं न आहे सुलह हुदैबिया जे मक़ाम ते खूह में जेकॾहिं पानी ख़त्म थी वियो आहे, फलाणी जगह ते वञो वञी खोटाई करियो, पानी निकितो त तव्हांजो नसीब, न निकितो त तव्हांजो नसीब, मूं वटि छाजे लाइ आया आहियो? न, मदीने वारे मीर जे दरबार में जॾहिं हाज़िर थिया महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि जे दरबार में जॾहिं महबूबन जे दरबार में हाज़िर थिया, महबूबन हिननि खे रोकियो न। वजह इहा हुई जो महबूबन जे ज़हन में इहो ख़्याल आयो हूंदो त मुंहिंजा सहाबा आहिनि, हिननि खे नंढी नेमत खपंदी तब मुंहिंजे दरबार में ईंदा, जे वॾी नेमत खपंदी तब मुंहिंजे दरबार में ईंदा। अच्छा ही मुतख़य्युल बयान कयो, ही कंहिं हदीस जी किताब में कंहिं सीरत जी किताब में कोन्हे त महबूबन जे दरबार में महबूबन जे ज़हन में इहो ख़्याल आयो हूंदो। महबूबन जॾहिं रोकियो न
तो इन जो मकसद यो थी सके तो महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम छो तो अल्लाह ताला कुरान पाक में इरशाद फरमाए तो अजीजुन अलैहि मा अनितुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन। जडे मोमिनन ते का जर्री तकलीफ अचे थी तडे महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम के वो बर्दाश्त नथी थे। असा सही मोहब्बत कन था। साहबा मदीने वाले मीर जे दरबार में आए। अच्छा इन्हें का आगे में हजरत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में भी यो वाक़ियो पेश आयो। सजी कौम हजरत मूसा अलैहिस्सलाम जे दरबार में ए मूसा पानी खत्म थी वियो। हजरत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे दरबार में अर्ज की या अल्लाह पानी खत्म थी वियो। अल्लाह ताला फरमाया मूसा असो खण लठ खण पत्थर ते हण पानी जा 12 चश्मा जारी थिंदा पंहिंजी कौम के सैराब करे छॾिया। गाल समझो पिया सभई पोइते वारा भी स्पीकर जी आवाज अचे पई। अच्छा ठीक है हां खबर पवंदी छो तो गाल जे करे सुठी लगे तो उनजो रिप्लाई सुभान अल्लाह दी करे सके तो जो मुकर्रर इते वही करे इतनी देर का गालाए पियो ज़ाहिरी गाल कुछ न कुछ तो पढ़ी आयो हुंदो न जो अवां जे सामू बयान करे पियो। हां गालाए हुन हमारा जो पगर निकरी वने ए कौम सफा ही वेठी हो जे मजे सा तो इयो मौलवी ए इयो माइक असी वेठा होजूं तो कम तो कोन थिंदो न। गाल दरअसल ये है तवां के गालाणो पवंदो छाजे ला त कल बरोज़े क़यामत जडे मदीने वाले मीर जी तारीफ ए सना करण वारन के उथियारियो वने तदे इयो मुबल्लिग उमेर भी उथे ए उमरकोट जा आशिकाने रसूल भी उथन। जेकर असी चाहूं ता असा जो नालो उन्हें लिस्ट में अचे तो वो गालाणो पवंदो। उर्दू जो मुहावरो है जो बोलता है उसके बेर बिकते। हाँ अल्लाह ताला ये जबान छो दी है मदीने वाले मीर जी सना करण ला दी है। आला तो फरमाए ना दहन में जबान तुम्हारे लिए बदन में है जान तुम्हारे लिए हम आए जहां तुम्हारे लिए उठे भी वहां तुम्हारे लिए। तो जबान जॾहिं अल्लाह ताला ॾिनी है महफ़िल में आया आहियूं त ज़बान जो इस्तेमाल दुरुस्त करियूं त जी महफ़िल मंझां वञूं अल्लाह चाहे तो इंशाअल्लाह इन ज़बान की बरकत से करम थी वेंदो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी दरबार में पूरी कौम आई अची अर्ज करण लगी मूसा पानी खत्म थी वियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह के दरबार में अर्ज के रब फरमाए मूसा लठ खण पत्थर ते हण पत्थर मंझा पानी जा 12 चश्मा जारी थिंदा पंहिंजी कौम के सैराब करे वठजा। 12 कबीला 12 चश्मा जारी थिंदा कौम के सैराब कजा। हाँ हिकिड़ो वक्त उवो आयो जॾहिं महबूबन के दरबार में महबूबन जा सहाबा आया अची अर्ज था कन या रसूल अल्लाह पानी खत्म थी वियो है। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम के रब इहो कोन फरमायो ए हबीब लठ खण इहो कोन फरमायो पत्थर ते हण फरमायो ए मुंहिंजा हबीब तू कंहिं बि थां जे अंदर आंगरियूं रख तुंहिंजी आंगरियुनि मंझां पानी जा चश्मा न बल्कि दरिया जारी करे छॾींदो। मुंहिंजे इमाम फरमायो उंगलियां पाई वो प्यारी प्यारी जिनसे दरियाए करम गए जारी जिनसे दरियाए करम है जारी जोश पर आती है जब गम ख्वारी तिश्ने सैराब हुआ करते। फरमाया हबीब तो के इतनी तकलीफ छो ॾियूं जो लठ खण पत्थर ते हण चश्मा निकरन पो सैराब कर तू हथ रखे इन मंझां ई दरिया जारी करे छॾींदास। आए हाय छा शान है मदीने वाले मीर। हुजूर जे दरबार में हिकिड़ो अराबी आयो या रसूल अल्लाह बारिश न पी वसे असांजा जानवर मरन पिया कहत साली थी वई है सब्जो ना है करम करो। हुजूर फरमाए छा या रसूल अल्लाह दुआ करो जुम्मे जो ॾींहुं हुजे महबूबन मिंबर ते वेठा हुजो या रसूल अल्लाह दुआ करो अल्लाह जे दरबार में अल्लाह ताला असांखे बारिश अता करे। इते हिकिड़ी अर्ज़ करियां बारिश पे खपे तो मदीने वाले मीर जे दरबार में ईंदा हुया। ॾिसो यार बयान सां गॾो गॾु जॾहिं अक़ीदो हलंदो रहंदो न त इंशाअल्लाह असां वारा सुन्नी ऐं थोड़ा चुस्त रहंदा आहियूं। बार बार तव्हांखे उथियारा इन करे पियो जो अक़ीदो जॾहिं बयान थिए न तॾहिं तव्हांजी तवज्जो ज़रूरी है न त ॻाल्हि कुझु खां कुझु सम्झी करे अवाम वापसि घर मोटे थी ऐं पोइ हू जेको हुते वञी करे बयान कनि था उनजी सॼी बंदूक मौलवी साहब मथे हूंदी आहे त हिन ईअं चयो असांखे त ख़बर ई कोन्हे हिन ईअं चयो।
हिकिड़ो जाम पुराणो मशहूर वाक़ियो त हिकिड़ो शख़्स महफ़िल मंझा उथी करे जॾहिं घर वियो, घर वारनि खे चई ख़बरदार जो सुभाणे खां जेकॾहिं हिन घर में खीर आयो आहे ऐं बाहि ॾेई छॾींदुसि। घर वारनि चयो ख़ैर त आहे, छा थियो आहे, महफ़िल मंझा अहिड़ो छा तूं ॿुधी आयो वई? चई हाणे हिन घर में खीर कोन ईंदो, इहो ज़हन में रखिजो। चई त पोइ तूं सुबुह जी चांहि कीअं पींदे? चई उहो खणी सुलेमानी चांहि पी वठंदुसि, खीर कोन ईंदो। चई ॻाल्हि छा आहे? चई हींअर मौलवी साहिब खां ॿुधी पियो अचां दूध हराम आहे। घर वारा हैरान, ही कहिड़ो मौलवी आहे जेको चए थो दूध हराम। बहरहाल ज़िद्दी ऐं अकड़ू माण्हू हो त घर वारनि पाड़े वारनि खे जमा कयो, चई हिनखे वठी मौलवी साहिब वटि वञो, तस्दीक करायो, न त हीअ त असांजे गिची में फासंदो, सुभाणे सुबुह जो चांहि ठाहिणी आहे, एॾो खीर वरितो ई ज़ाया थो कराए। मौलवी साहिब वटि विया, मौलवी साहिब वञी चई मौलवी साहिब हीअ अव्हां जे नाले चए पियो त दूध हराम आहे, अव्हां चयो? चई बेली ख़ुदा ख़ुदा करियो, हींअर चांहि पी वेठो आहियां, मूं कॾहिं चयो त दूध हराम आहे? चई साईं कूड़ छो पिया ॻाल्हायो, तव्हां पंहिंजे बयान में चयो कोन हो दूध हराम आहे। चई पुटु जॾहिं मूं बयानु कयो तूं कहिड़ी कैफ़ियत में वें? चई साईं थोरी थोरी निंड आई पे, थोरी थोरी निंड आई पे, अधु ॻाल्हि ॿुधी अधु कोन ॿुधी। चई बेली महिरबानी करे जॾहिं महफ़िल में वेंदो करी तॾहिं चुस्त थी वेंदो कर, मूं ईअं कोन चयो दूध हराम है, मूं चयो सूद हराम है, मूं सूद चयो, तूं दूध ॿुधी वई रहे। हिते बि ईअं थिए, मौलवी साहिब चए व्याज हराम है, हे घर वञी अचनि प्याज हराम है, सभु बसर घर मंझा ॿाहिरि कढी छॾनि। त मौलवी साहिब बि बसर खाए थो अल्हम्दुलिल्लाह। त महिरबानी करियो त तवज्जो, जॾहिं अक़ीदे जी ॻाल्हि थिए तॾहिं कंप्लीटली तवज्जो मुबल्लिग ॾांहुं हुजणु खपे। मदीने वारे मीर जे दरबार में हिकिड़ो अराबी आयो, या रसूल अल्लाह बारिश खपे। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजा मुबारक हथ मथे कया, जीअं हथ मथे कया आसमान पहिरीं बिल्कुलु साफ़ हो, चारों तरफ़ का बादल जमा थी विया। अहले मोहब्बत चवनि था ॻाल्हि दरअसल इहा हुई, महबूबन हथ जीअं बुलंद कया, आसमान जा ककर मदीने वारे मीर जे हथनि जी ज़ियारत करण जे लाइ चारों तरफ़ का अची विया। भाई इश्क वारनि जी निगाह आहिनि यार, इश्क वारनि खे केरु रोके सघे थो, टोके सघे थो यार? ही कहिड़ो तरीक़ो आहे तुंहिंजो? इश्क आहे, इश्क कंहिं अंदाज़ सां करे सघिजे थो। हिकिड़ो शख़्स चए थो मैं पुछिया ईद दे चंद कोलों, ॾस तैनू के ईद कराई है? मुंहिंजो ज़ौक़ हो, मुंहिंजी मर्ज़ी, मूं ईद जे चंड खां पुछो, असीं तोखे था ॾिसूं असांजी ईद थी थिए, भला तुंहिंजी करे ईद थी? चंद आख्या मेरी ज़िंदगी विच हिकु एहो जिहा रात त आई है। चंड चयो हा छो न, मुंहिंजी ज़िंदगी में भी हिकिड़ी रात अहिड़ी आई जो मुंहिंजी ईद थी वई। यार कमाल जी ॻाल्हि आहे, असांजी ईद सुबुह जो थिए थी, तुंहिंजी ईद रात जो थी। हल ठीकु आहे, ॿुधा कहिड़ी रात हुई? चंद चवण लॻो हूं मुल्क अरब दी धरती ते एक सोहणे उंगल घुमाई है, हूं मुल्क अरब दी धरती ते एक सोहणे उंगल घुमाई है, उस उंगल दे एक इशारे तो मैं टुट के ईद मनाई है। अहले मोहब्बत ना चंड सां ॻाल्हियूं कंहिंजियूं थींदियूं, पर उन शायर जो तख़य्युल उन बयान करे छॾियो। हिकिड़ो शायर चए थो, एक दिन कोयल नु किसी ने दिता ताना, ई केड़ी तफसीर तू पढ़ी हुई है, तेरी मस्त आवाज ते रंग कालड़ा, किसी हुस्न नाल तू अड़ी हुई है। गल सुन के कोयल ने जवाब देता, मैं कोई तफसीर नहीं हो पढ़ी हुई हाँ, मेरी मस्त आवाज ते रंग कालड़ा, मैं ता इश्क नबी विच सड़ी हुई हाँ। रोकियो कंहिंखे रोकींदा? इश्क जूं ॻाल्हियूं आहिनि। त अहले मोहब्बत चयो त मदीने वारे मीर जॾहिं पंहिंजा हथ बुलंद कया, आसमान जा ककर महबूबन जे हथनि जी ज़ियारत करण लाइ चारों तरफ़ का अची विया। बारिश थी, साहबा चवनि था एतिरी बारिश थी, एतिरी थी, एतिरी थी, मदीने वारा मीर अञा मिंबर खां हेठि बि न लथा हुआ, महबूबन जी ॾाढ़ी मंझा बारिश जे पाणी जा कतरा टपकण लॻा। हिकिड़ो ॾींहुं, ॿ ॾींहं, 3 ॾींहं, 4 ॾींहं, 5 ॾींहं, 6 ॾींहं, 7 ॾींहं, अगलो जुमो आयो, महबूबन मिंबर ते हुजनि, उहो ई अराबी डोड़ंदो आयो, या रसूल अल्लाह करम फरमायो, या रसूल अल्लाह रहम करियो। महबूबन फरमायो हाण छा थियो? या रसूल अल्लाह बारिश एतिरी बि थिए बीहे ई न पई, हाण त जानवर मरन पिया, असांजा घर डहन पिया। महबूबन फरमायो छा खपे? या रसूल अल्लाह हाण बारिश न खपे, बस मदीने जे अतराफ में थे, मदीने में न थे। हिते हिकिड़ी ॻाल्हि चवां, बारिश खपे तॾहिं बि रसूलुल्लाह जे दरबार में बारिश रोकणी आहे, तब रसूलुल्लाह जे दरबार में। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे दरबार में हथ बुलंद कया, अल्लाहुम्मा हवालैना वला अलैना, या अल्लाह बारिश असांजे अतराफ में थे, असां मथे न थे। फरमाए ईअं जॾहिं महबूबन फरमायो तॾहिं चारों तरफ़ खां ककर टुटी विया, ईअं लॻो ॼण मदीने खे कंहिं ताज पाराए छॾियो हुजे, मदीने खे कंहिं ताज पाराए छॾियो हुजे। चारों तरफ़ बारिश थी, मदीने अंदर बारिश कोन थी। मुंहिंजे इमाम फरमायो, जिनको सूए
आसमां फैला के जलतल बर दिए, जिनको सोए आसमां फैला के जलतल बर दिए, जिनको सोए आसमां फैला के जलतल भर दिए, सदका उन गाथों का प्यारे, हमको भी दरकार है। सदका उन गाथों का प्यारे, हमको भी दरकार है। यकीन करो इंतहाई मुख्तसर कयो है पंहिंजे बयान के। अख मुबारका जा मौजा सिर्फ एतरा कोन है जो को अवां जे साम्हूं हिकु ॿ मौजो बयान कयो। ज़बान मुबारका, कन मुबारका, हथ मुबारका, आंगरियूं, ही एतरा मौजात इन्हनि जूं किताबूं भरियूं पयूं। उलमा फरमाइनि था जिंदगियां खत्म हुई और कलम टूट गए। जिंदगियों खत्म थी हुई मानुन जो और कलम टूट गए, पर तेरे औसाफ का एक बाब भी पूरा ना हुआ। अञा हिकिड़ो बाब पूरो कोन थियो। मदीने वारे मीर जा औसाफ एतिरा आहिनि, अल्लाह एतिरो नवाज़ियो। त मूं अर्ज़ कई त महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो चेहरो इहो बि मौजो हुयो। अल्लाह ताला जा कमो बेश 1.25 लाख नबी, कमो बेश सब नबी सुहिणा, सब नबी खूबसूरत, पर कंहिं बि नबी जी सीरत में जवां की इहा ॻाल्हि कोन मिलदी त उन नबी जो चेहरो ॾिसी करे कंहिं काफ़िर कलमो पढ़ियो हुजे। अल्लाह जे कमो बेश 1.25 लाख नबियनि मंझां हिकु अवां जो ऐं मुंहिंजो नबी उहो हो जंहिंजो चेहरो ॾिसी करे काफ़िर कलमो भरे मुसलमान थी वेंदा। सुभान अल्लाह। हज़रत अब्दुल्लाह इब्न सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु यहूदियन जा वॾा आलिम हुया। यहूदियन हज़रत अब्दुल्लाह इब्न सलाम के महबूबन जे दरबार में मोकिलियो त वञी मुनाज़रो कर। मुनाज़रे जे अंदर पेचीदा सुवाल ऐं फासाइण जी साम्हूं वारे खे कोशिश कई वेंदी है। ची तूं वञी करे सुवाल कर ऐं मोहम्मद खे फासाइण जी माज़ अल्लाह कोशिश कजां, ऐं पोइ साबित थी वेंदो त ही नबी कूड़ो नबी है, पोइ असीं सभिनी खे पिया ॿुधाईंदासीं। हज़रत अब्दुल्लाह इब्न सलाम पर्चियूं लिखियूं त ही बि सुवाल कंदुसि, ही बि सुवाल कंदुसि, ही बि सुवाल कंदुसि, ही बि सुवाल कंदुसि। तमाम पर्चियूं जमा करे पूरी गठड़ी ठाए करे कुल्हे ते रखी हाण वञनि पे मदीने वारे मीर जे दरबार में, महबूबन करीमन जे दरबार में पहुता। मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे चेहरे ते निगाह पई, पूरी जी पूरी गठड़ी जेका ठायल हुई इहा हथ मजां किरी महबूबन जे कदमनि में किरी करे कलमो भरे मुसलमान थी विया। यहूदियन खे वॾी कावड़ आई, यार इहा कहिड़ी ॻाल्हि थी, तोखे जेकॾहिं कलमो भरणो हुयो, तोखे जेकॾहिं मुसलमान थियणो हुयो, तू मुनाज़रो करी हा, तू बहस करी हा, तू मुजादलो करी हा, कुछ कलाम करी हा, उन खां पोइ जेकॾहिं तू जीते वञी हा त असांजी फतह, जेकॾहिं तू हारजी वञी हा पोइ तू कलमो पढ़ी हा। इहा कहिड़ी ॻाल्हि थी जो तो कुछ बि कोन कयो ऐं कलमो भरे मुसलमान थे। हज़रत अब्दुल्लाह इब्न सलाम फरमाइनि था, ए यहूदियो आऊं आयो मुनाज़रो करण हुस, पर जॾहिं मुस्तफ़ा जे दरबार में पहुतस मुंहिंजी नज़र जॾहिं मुस्तफ़ा जे चेहरे ते पई, मुंहिंजे दिल गवाही ॾिनी ओ जंहिंजो चेहरो एतिरो सुहिणो हुजे उहो कॾहिं कूड़ो थी कोन थो सघे। जंहिंजो चेहरो एतिरो सुहिणो हुजे उहो कूड़ो कीअं थो थी सघे। चई मुंहिंजे दिल गवाही ॾिनी त हीउ सचो नबी आहे। बसि तंहिंजे करे आउं कलमो भरे मुसलमान थी वियुसि। इमाम ज़ुरकानी अलल मवाहिब जे अंदरि हिकिड़ो ॾाढो ख़ूबसूरत वाक़ियो बयानु कयो। यकीन करियो जेकॾहिं आउं सिर्फ़ु उहो वाक़ियो अव्हां जे साम्हूं बयानु करियां, ॿियो कुझु बि बयानु जेकॾहिं आउं न करियां हा, उनजे बावजूदि अव्हीं चवां त यार मौलवी साहब महफ़िल जो हक़ अदा थी वियो। एतिरो ख़ूबसूरत वाक़ियो आहे। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम मदीने जी हुदूद खां ॿाहिरि तशरीफ़ खणी विया। वफ़द तारिक आयल हुजे, उन्हनि वटि हिकिड़ो उठ हुयो। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन उठ खे ॾिठो महबूबन खे पसंदि आयो। वन कुर्बान उन उठ मथां जेको महबूबन के पसंद आयो। हाँ
असी सॼी ज़िंदगी चऊं था असांजो नबी असांजो महबूब अपना अंदाज ज़माने से जुदा रखते हैं, हम तो महबूब भी महबूब खुदा रखते हैं। सॼी ज़िंदगी दावा असी करियूं था, पर वो केतिरो खुश नसीब है जंहिंखे मदीने वारो मीर पाण पसंद करे। लगे तो गाल समझ में कोन आई है या थकी पे आयो, ईअं त न आहे। मूंखे हींअर आवाम को चार्ज नज़र आई है। फरमायो तो मदीने वारे मीर के उठ पसंद आयो। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हें काफ़िले वारनि वटि विया, उन्हनि खां पुछा कई त इहो अव्हां जो उठ मूंखे इहो पसंद आयो, तव्हां इनखे विकणंदा? हुननि चयो त असीं विकण जे इरादे सां आया कोन असीं, पर जेकॾहिं अव्हांखे पसंद आहे त अमीं भले वठी वञो। महबूबन फरमाए पैसा हींअर हिन वक़्तु मूं वटि कोन्हनि, अमीं मूंखे उठ ॾियो ऐं खणी वञा ऐं पैसा कंहिंजा था मोकिले ॾींदुसि। हुननि चयो ठीकु आहे तव्हां खणी वञो। महबूबन खणी करे जीअं अॻिते विया, हुननि जी निगाहुनि खां गायब थिया। हाणे हिकु ॿिए खां सुवाल करणु लॻा, यार हिकिड़ो माण्हू आयो अची असां खां उठ वठी हलियो वियो, न को असांखे उनजो एड्रेस ख़बर, न को उनजो नालो ख़बर, न को अमीं सुञाणो, न को आऊं सुञाणा, असां ईअं ई उनखे उठ ॾेई छॾियो। उनका एड्रेस भी कोन पुछो, उनका नालो भी कोन पुछो। जेकर वो पैसा न दे त हिक बे के मलामत करण लगा, यार तो छाजे ला उठ दिनो? तो उन मजा एकड़ो चवण लगो, यार आऊं तो जो अखियों दिसनो रहिजी वियस, यार मेहरबानी करो, याद आऊं पेंजो बयान खत्म तो करया। जोरी जा सौदा आईनी कोन, इश्क कदे छिकताण में थिंदो ही कोने। जेकर रात घणी थदी भी लगे त पो बयान खत्म कजे, जेकर बयान तवील पे लगे तो बयान खत्म कजे, जेकर उकताड़ थी वई तब खत्म कजे। महबूब जो जिक्र ये कोन कबो है। आऊं तो चवां जेकर बुलबुल जो रक्स दिसणो है तो उनके सामू गुफ्तगू न कर, गुल के रखी छद, गुल के दिसी करे रक्स करण शुरू करे छदींदी। परवाने जे अॻियां शम्मा के रक्स कर, खुद ब खुद शम्मा के रखी छद, खुद ब खुद रक्स करण शुरू कंदो। सागे तरीके सां दीवानन जे आॾो जेकर ॿियो को कलाम न कजे, मदीने वारे मीर जे सिर्फ हुस्न जूं ॻाल्हियूं कजन त उनजो रूह खुद ब खुद रक्स करण शुरू थी वेंदी। हू चवण लॻो, यार आऊं तो उनजूं अखियूं ॾिसंदो रहिजी वियुसि। छा कमाल जो उनजूं अखियूं हुयूं। सराइकी समझ में अचे थी तव्हांखे? शायर तो चए की एजाज नजर विच तेरी, जेड़ा आवे ओ विक जावे, पेशानी ते चमक नूरानी, विच नैना कजल सुहावे, ते जे ओ खोले पेच जुल्फ दे, अधी राती दिल चढ़ जावे, तौबा तौबा हुस्न सजण दा चाल न चली जावे। इल्म खुदा ने इन्ना दिता, अकला विच ना आवे, अकल खुदा ने इन्नी दिती, इल्मा विच ना आवे, आजम एडा सोना माही सानू किधर नजर ना। फरमायो, यार आऊं तो जो अखियों ॾिसणो रहिजी वियुसि। कमाल जो जो अखियों। ॿिए खे चयो तूं? चई यार जॾहिं हू ॻाल्हाईंदो हुयो, हुनजे ॾंदनि जे विच मंझां नूर निकिरंदो हुयो, जेको साम्हूं वारे जबल ते पियो, तमामु जबल रोशन थी वियो। इज़ा तकल्लम रोया कन नूर यखरुजु मिन बैन सनाया। मदीने वारे मीर जे बारे में हजरत इब्न अब्बास फरमाइन था, महबूबन जॾहिं ॻाल्हाईंदा हुया त ॾंदनि जे लकीरनि जे विच मंझां नूर जो लाटू निकिरंदो हुयो। टियों चवण लॻो, यार जॾहिं हू मुस्कुराईंदो तॾहिं केॾो सुहिणो लॻंदो हुयो। इज़ा दहीक यतलालउ फिल जुदर, जॾहिं मदीने वारा मीर मुस्कुराईंदा हुया तॾहिं महबूबन जे गल मुबारका मंझां नूर जो लाटू निकिरंदियूं हुयूं, दीवारनि ते पवंदियूं हुयूं, दीवारूं रोशन थी वेंदियूं हुयूं। हाणो चवण लॻा, यार ही त पंहिंजे हुस्न जो दीवानू करे असांखे हितां हलियो वियो, जेकॾहिं पैसा न ॾिना पोइ एतिरे में भर में कबीले जे सरदार जी ज़ाल खेमे जे अंदर वेठी हुजे, खेमे जो पर्दो हटाए करे चवण लगी, खबरदार जो हुनजे नाले का ॻाल्हि कई है हू ज़रूर ईंदो, जेकर हुन पैसा न ॾिना, अना ज़ामिनतुन, आऊं ज़ामिन आया, आऊं उनजा पैसा अदा कंदुसि। हे पुछण लगा, बीबी तू सुञाणी थी हू केरो? चई न सुञाणा नथी। चई पोइ तू ज़मानत छो पई वठी? चई ॻाल्हि दरअसल इहा आहे, जॾहिं तव्हांजी पाण में कमिटमेंट हली पे, जॾहिं तव्हां पाण में गुफ्तगू कई पे, जॾहिं तव्हीं हुन सां महवे कलाम हुया, उन वक़्तु मूं खेमे जो पर्दो हटाए उनजो चेहरो ॾिठो हुयो। उन वक़्तु मूं खेमे जो पर्दो हटाए उनजे चेहरे ते निगाह कई हुई। खुदा जो कसम, जंहिंजो चेहरो एॾो सुहिणो हुजे उहो कॾहिं कूड़ो थी कोन सघे। हू ज़रूर ईंदो, जेकॾहिं हू न आयो त उनजा पैसा आऊं अदा कंदुसि। थोड़ी देर गुज़री, महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो सहाबी आयो, चई हुज़ूर उठ तव्हां खां वरितो आहे? हुननि चयो हा असांखे हिकिड़ो माण्हू वठी वियो। चई ही वठो पैसा ऐं कुझु खजियूं मुंहिंजे मुस्तफ़ा तव्हांजे लाइ तोहफ़े में मोकिलियूं। हुननि चयो हाणे पैसा रख, पहिरीं ॿुधा त हू रहे किथे थो, रहे किथे थो? जेको थोड़ी देर में आयो पंहिंजे हुस्न जो दीवानू करे हलियो वियो,
फरमायो त ही हेॾा न्यारे ॾिसो ही मदीनो है, इते ही रहे तो। इमाम ज़ुरकानी लिखियो त पूरो जो पूरो कबीलो मदीने वारे मीर जे दरबार में अची कलमो भरे मुसलमान थी वियो। 1.25 लख नबियन मंझां एड़ो हिकड़ो नबी, कमो बेश 1.25 लख नबियन मंझां एड़ो हिकड़ो नबी अवां के अवां जो ऐं मुंहिंजो नबी मिलदो जंहिंजो चेहरो ॾिसी करे काफिर कलमो भरे मुसलमान थी विया। आला त फरमाइंदा उन्हीं की बुमा समन गए, उन्हीं का जलवा चमन चमन गए, उन्हीं की बुमा समन गए, उन्हीं का जलवा चमन चमन गए, उन्हीं से गुलशन महक रहे गए, उन्हीं की रंगत गुलाब में गए, उन्हीं से गुलशन महक रहे गए, उन्हीं की रंगत गुलाब में गए। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी रंगत गुलाब में जाए, गुलाब जी खुशबू सूंघे करे खुश थींदा आहियो न। फरमाई या खुशबू मदीने वारे मीर जी है। महबूबन जो हुस्न हजरत जाबिर बिन समुरा रदी अल्लाह ताला 14 जी रात हुजे, महबूबन के सुर्ख धारी धार लिबास पातल हुजे, महबूबन आरामी हजरत जाबिर रदी अल्लाह ताला कदे मदीने वारे मीर जो चेहरे के था ॾिसन, कदे आसमान जी चंड के था ॾिसन, वरी एॾा था न वरी एॾा था न। ऐं जाबिर छा पियो करे, चयां ॾिसां पियो त महबूबन जो चेहरो सुहिणो आहे, आसमान जो चंड सुहिणो आहे। ॾिसां यार को तकाबुल है। हज़रत अबू हुरैरा फरमाता कल कमरी लैलतल बद्र, महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम 14 जे चंड जड़ा होया, बल्कि उनखां खूबसूरत होया। वरी फरमांदा न वलम अरा क़बलहु वला बादहु मिसलहु, असां न अग में एड़ो सुहिणो ॾिठो न महबूबन जे बाद कॾहिं एड़ो सुहिणो ॾिठो आहे। ऐं जाबिर छा थो करे, जे फरमाए ॾिसां तो आसमान जो चंड सुहिणो आहे या महबूबन जो चेहरो सुहिणो आहे। फरमाए नेठ ने नतीजे ते पहुतस, आसमान जे चंड ते दाग है, मदीने वारे मीर जो चेहरो साफ है। चन चढ़दा है 14वीं रात दा, घट तेडी भी रोशनाई। खबर न सरहकी अचे थी नथी अचे, आऊं तो खबर न केतरा शेर पढ़ी हुआ भाई, सबनी के अचे थी। फरमायो चन चढ़दा है 14वीं रात दा, घट तेडी भी रोशनाई नहीं, बेदाग है मेरा चन अरबी, ओदे विच ऐब ते काई नहीं। महबूबन जो चेहरो साफ, फरमाए चंड ते तो दाग है, महबूबन जो चेहरो साफ है। हजरत हसन बिन साबित का पूछो तो फरमाइंदा व अहसनु मिनका लम तर क़त्तु आइनी, या रसूल अल्लाह अवां जड़ो हसीन अज ताई मुझी अख कदे डिठो ही ना है। अच्छा अवां जो ज़हन में सवाल पैदा थी सके तो, थी सके के ज़हन में सवाल पैदा थे, हजरत हसन बिन साबित केतरा इलाका घुमिया आहिनि जो एडो वडो दावो करे छड़े। भाई मिसाल आऊं हिते वेही करे दावो करां तो त ही मुझो दोस्त है, हिन जड़ो सखी कायनात में केरी कोने। तव्हीं चवंदा भाई तू कायनात सॼी ॾिठी है, तो के कड़ी खबर कायनात में हिन जड़ो सखी आहे न। दावो दलील सां गॾु हुजे त मज़ो ॾे। चलो हजरत हसन बिन साबित कोन ॾिठो है, पाण उन खां पुछूं था जेको सब कुछ ॾिसी चुको आहे, उन खां पुछूं। उन सब ज़माना ॾिठा आहिनि, हजरत आदम जो भी ज़मानो ॾिठो, हजरत नूह जो भी ज़मानो ॾिठो, हजरत अयूब दाऊद सुलेमान याकूब हर नबी जो ज़मानो ॾिठो। बल्कि सिर्फ ऐसी ताईं न, हुन आसमान भी ॾिठा आहिनि, हुन ज़मीनूं भी ॾिठियूं आहिनि, हुन सब मशरिक भी ॾिठा आहिनि, हुन मगरिब भी ॾिठा आहिनि, तमाम सिमतूं ॾिसी चुको है। अच्छा उन का सवाल असीं छो करियूं, खुद अल्लाह जे नबी सवाल कयो। ॾिठो कंहिं ख़बर है, फ़रिश्तनि जे सरदार जिब्रील, वो जिब्रील जेको आसमानी तारे के 72,000 साल खां ॾिसंदो पियो अचे, वो जिब्रील। उन्हें का मुझे नबी सवाल कयो, ए जिब्रील तो सब ज़माना ॾिठा आहिनि, छा मूं मोहम्मद जड़ो को ॾिठो?
यार आऊं पंहिंजो बयान हाणे इख्तिताम ते खणी अचां, वो टाइम भी काफ़ी थी वियो आहे, अमी मुझे ख्याल में हाणे थकी पिया आहियो, हाणे आख़िर में वेंदे वेंदे तो मुझे कुछ साथ ॾियो न यार, न ॾींदा तो बयान ख़त्म कोन कंदुसि। अच्छा हाणे ॾियो पिया त मौलवी साहब ख़त्म करे छॾियो। महबूबन पुछो है जिब्रील तो सब ज़माना घुमिया आहिनि, हर नबी वटि तू वई, हर दौर तो ॾिठो आहे, मशरिक़ो मगरिब सब कुछ तू ॾिसी चुको आहीं, ॿुधा मोहम्मद जहिड़ो को ॾिठो? जिब्रील अमीन अर्ज़ था कनि कलबतु मशारिकल अर्दि व मगारिबहा, या रसूल अल्लाह मूं मशरिक़ मगरिब के उथलाए पुथलाए करे ॾिठो आहे, आसमान ॾिसी वरता, सब ज़मीनूं तलाश करे वरतियूं, हर ज़मानो हर दौर ॾिठो, काबे जे रब जी इज़्ज़त जी कसम अवां जहिड़ी ज़ात अॼु ताईं कोन ॾिठी। मुझो इमाम तो फरमाए यही बोले सिदरा वाले चमने जहां के ताले, यही बोले सिदरा वाले चमने जगह के ताले, सभी मैंने चांद डाले, तेरे पाए कान पाया, तुझे यक ने यक बनाया, तुझे यक ने यक बनाया। इमाम कस्तलानी फरमाइन था कायनात के अंदर जेके वस्फ अवी बे जे लाए तसव्वुर करे सगो था, चाहे वो सखावत हुजे, शुजात हुजे, इमामत हुजे, सियादत हुजे, कुछ भी हुजे, फरमाया अल्लाह ताला पंहिंजे नबी के उन्हनि वस्फन खां वधीक वस्फ अता कया आहिनि, ऐं इहो इजमाई ऐं क़तई अक़ीदो है जेके इमाम कस्तलानी बयान कयो। अल्हम्दुलिल्लाह असीं जेको महफ़िल मीलाद करियूं था, मदीने वारे मीर जी अज़मतन जा चर्चा करण लाइ करियूं था, ऐं असांजो इहो अक़ीदो आहे त असांजी इन महफ़िल मीलाद सां महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुबारका ख़ुशि थिए थी। ॾिसो आऊं ॾाढी सादी ॻाल्हि करियां, अवांजे घर में अवांजो नंढड़ो हुजे ॿार, उहो जंहिं ॾींहुं पैदा थियो अवी उन जी ख़ुशी करियो था। कुछ माण्हू बर्थडे सेलिब्रेट कनि था, कुछ सेलिब्रेट नथा कनि, पंहिंजे तौर ते ई पाण में दोस्तनि मंझि वेही करे या दोस्तनि मंझि न वेही पंहिंजे घर मंझि कुछ का सुठी डिश ठाहे था वठनि, वजह अॼु असांजे बच्चे जी बर्थडे है, चलो सुठी डिश न बि ठाहिनि त बि सुठे लफ़्ज़नि सां यादि कनि था न, त अल्हम्दुलिल्लाह मोमिन भी जेको मीलाद मनाइनि था, मीलाद छा आहे? मीलाद जो मतलब इहो आहे त महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जंहिं ॾींहुं तशरीफ़ खणी आया उन जो ज़िक्र ख़ैर करणु, महबूबन जी सूरत जो ज़िक्र, महबूबन जी सीरत जो ज़िक्र, महबूबन जे मोजज़ात जो ज़िक्र, महबूबन जे मीलाद जे वक़्त जेके मोजज़ात रूनुमा थिया उन जो ज़िक्र करणु, अलगर्ज़ महफ़िल सजाए करे लगाए करे महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम के यादि करण जो नालो मीलाद है। बस मीलाद जी एतिरी सादी तारीफ़ है। हाँ हिन ते केरु सुवाल करे त इहो किथां खां साबित आहे, इहो कंहिं कयो, त इहो त मतिलबु अक़ल में न अचण वारी ॻाल्हि आहे। त अल्हम्दुलिल्लाह असांजो अक़ीदो त असीं जॾहिं महफ़िल मीलाद करियूं था त अल्लाह जा नबी असांजी महफ़िल के चाहिनि त ॾिसी भी सघनि था, अची भी सघनि था, ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजी महफ़िलनि सां असांजी ख़ुशियुनि सां महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुशि थियनि था, जेका असीं मीलाद जी ख़ुशी करियूं था। बुज़ुर्गनि पंहिंजी किताब में लिखियो त अल्लाह जे हिकिड़े नेक बाने जे दिल में ख़्याल पैदा थियो त असीं हर साल जेको महबूबन जी मीलाद जी महफ़िल करियूं था, ख़बर न महबूबन दरबार में क़बूल पए थी या न। फरमाइयो सोचे 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 हू शख़्स सुम्ही रहियो, छा सुतो, ही अखियूं बंदि थियूं, दिलि जूं अखियूं खुली वयूं, चवे थो जंहिंजो मीलाद थो करियां उहो नबी मुंहिंजे साम्हूं आहिनि। ची यार हाणे ॿियनि खां सुवाल करियां, जेके चवनि था मल्हाइण खपनि उहे बि बुखारी था कढनि, जेके चवनि था न मल्हाइण खपे उहे बुखारी था ॾेखारनि, हे बि मुस्लिम शरीफ़ था ॾेखारनि, हे मुस्लिम शरीफ़ था ॾेखारनि, दलीलूं हिननि जूं बि आहिनि हिननि जूं बि आहिनि, हाणे केॾा वञा। चई अल्लाह जा नबी साम्हूं आहिनि, चलो हिननि खां ई पुछी थो वठां। या रसूल अल्लाह, मुसलमान जेको हर साल अव्हांजो मीलाद मनाइनि था, एॾियूं ख़ुशियूं कनि था, महफ़िलूं कनि था, अव्हांजे दरबार में क़बूल पए थो? जी जॾहिं मूं महबूबन खां इहो सुवाल कयो, महबूबन फरमायो मन फरह बिना
फरहना बिही, जेको असां खां ख़ुशि थींदो आहे असीं उन खां ख़ुशि थींदा आहियूं। बस असांजे मिलाद करण जी तमामु सादी दलील ई आहे। असीं इन करे करियूं था जो अल्लाह जो नबी असां खां ख़ुशि थी वञे, ऐं जॾहिं अल्लाह जो नबी असां खां ख़ुशि थींदो इंशाअल्लाह असांजा बेड़ा पार थी वेंदा इंशाअल्लाह। ऐं सभिनी खे अहिड़ी ख़ुसूसी दावत मूंखे ॾियणी आहे। ॾिसो, हीअ असां मुख़्तसर महफ़िल सजाई जंहिंमें तक़रीबन 40 खां 50 मिनट जो बयानु थियो। इहा कलाक खनि जो बयानु थियो, मूं टाइम कोन ॾिठो आहे। तक़रीबन एतिरो बयानु थियो, कलाक खनि जो बयानु थी चुको आहे। इन जे अंदरि जेके आया अवां नातूं ॿुधियूं, अव्हांखे मज़ो आयो? कंहिं कंहिंखे आयो? ज़बान हरकत न करे त हथनि खे त करायूं न, अञा बि कुझु हथ हेठि आहिनि। जिन खे मज़ो आयो बुलंद कनि। ॾिसो, कलाक जी महफ़िल एतिरी मज़ो ॾे, जेकॾहिं सॼी राति महफ़िल करियूं त मज़ो ॾींदी न। ऐं उहा राति जंहिं राति मदीने वारा मीर दुनिया में तशरीफ़ खणी आया, हाँ, केतिरी रूहानियत, केतिरी नूरानियत उन महफ़िल ते वसंदी हूंदी, केतिरो लुत्फ़ ऐं केतिरो सुरूर हूंदो। ऐं जंहिं साथ में महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम हिन कायनात में जलवा फरमा थिया, उन साथ के भी करे ॿई हथ ॿधी करे तसवुर करियूं त बीबी आमिना जे घर जे ॿाहिरि बीठा आहियूं ऐं मौलूद की घड़ी है, चलो आमिना के घर पर इहो पढ़ूं। सोचो केतिरो मज़ो ईंदो। ख़ुदा जो कसम ऐं लफ़्ज़नि में बयानु नथो करे सघां उन वक़्तु कैफ़ियत कहिड़ी हूंदी आशिक़ जी। अखियूं बंदि हुजनि, तसवुर इहो हुजे त अम्मा आमिना जे घर जे ॿाहिरि असीं बीठा आहियूं ऐं महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादत जी उहो वक़्तु आहे ऐं महबूबन दुनिया में जलवा फरमा थियनि पिया। मौलूद की घड़ी गए, चलो आमिना के घर पे, मौलूद की घड़ी गए, चलो आमिना के घर पे, मौलूद की घड़ी है, चलो आमिना के घर पर, चलो आमिना के घर पर। ए खुल्द की बहारों सरकार आ रहे हैं, ए खुल्द की बहारों सरकार आ रहे। और जो मांगना है मांगो, जो लेना है सो ले लो, जो मांगना है मांगो, जो लेना है सो ले लो, जो मांगना है मांगो, लेना है सो ले लो, जो लेना है सो ले लो। दुनिया के ताजदारों सरकार आ रहे हैं, दुनिया के ताजदारों सरकार आ रहे हैं। खुशियाँ दवेला आ गया, गम दूर हो गए, खुशियाँ दवेला आ गया, खुशियाँ दमेला आ गया, खुशियाँ दमेला आ गया, खुशियाँ दमेला आ गया, गम दूर हो गए। रहमत लुटावण नबियां दे सरदार आ गए। सुभान अल्लाह। वो रहमत जे वसण वारियूं साहतूं हुजनि। महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में झोलियूं फैलाए करे इस्तिग़ासा कनि।
को रिस्क ला परेशान, को औलाद जी महरूमी जे लाइ परेशान, कंहिंजी औलाद ना फरमान होने का परेशान, कंहिंजा मिट माइट अज़ीज़ अकारिम जा को बीमार होजे, को उनजे करे परेशान होजे, घर जे झगड़नि जे करे परेशान, यकीन करे उहे रात उन रात अची करे महबूबन जे दरबार में भिकारी थी करे, फ़कीर थी करे, झोलियूं फहराए करे महबूबन खां मीलाद जी ख़ैरात घुरंदा। अल्लाह चाहियो त इंशाअल्लाह महफ़िल ख़त्म थियण खां अॻु में अवां जो झोलियूं भरिजी वेंदियूं इंशाअल्लाह। त इहा पुर रौनक महफ़िल अवां जे उमरकोट शहर में दावत इस्लामी जे ज़ेर एहतमाम लोहाणा कम्यूनिटी हॉल में शुरू थींदी। तक़रीबन 10:26 मुंहिंजे ख्याल में 10:26 खां वठी करे फिक्स 10 वगे इंशाअल्लाह यह महफ़िल शुरू थींदी ऐं फजर ताईं इहो सिलसिलो रहंदो। इन महफ़िल में शिरकत कजो ऐं दावत इस्लामी जो ॿिए ॾांहुं मरकज़ी जुलूस निकिरंदो, जंहिंमें मरहबा या मुस्तफ़ा जी सदाउनि सां महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद खे मल्हायो वेंदो। त इनमें तमाम इस्लाम शिरकत कनि। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इंशाअल्लाह अज़्ज़ व जल कल बाद नमाज इशा मरहूम नईम कुंभार वेरो रोड पर जो सालाना महफिल अनात